तसलीस चर्च ज़ाबुर्वे ॻोठ तवर अलाइक़े रूस। हे अलाइक़ो सियारी में तमामु थधो हूंदो आहे, पर चर्च जी इमारत में को बि हरारती डिवाइस न आहिनि। दावत वारनि हुक बि न ठाहियो। सियारी में हिन मंदर में माण्हू सर्दे खां मरे वेंदा आहिनि। ऑर्थोडॉक्सीअ में चर्च जूं रस्मूं तमामु घणियूं आहिनि। पादरी खे सर्दे जे मौसम लाइ इहाती खे तरतीब ॾियणो पियो। हिन जाइ ते हिकु दातो जो स्टो लॻायो। चमनी खे मथे वधायो वियो। मुंहुं खे मंदर जी भत में सुराख करणो पियो, चमनी ॿाहिरां आणण लाइ। रब जा तरीक़ा प्रासरार आहिनि। इंसान दियूताइन जे हथनि में कमज़ोर ख़्वाहिशनि वारो रांदीको आहे। मुंहुं खे दीवारनि ते चढ़णु छो था ॾी? जेकॾहिं ख़ुदा हथी वण न पोखे हा, घमण फिरण तमामु आसां थी वञे हा। मां वेझो वञण जी कोशिश कंदसि। हिते सभु कुझु ढे पियो आहे। सरू पेरनि हेठां रहे हेठां लके रहियो आहे, पर ख़ुदा माण्हुनि खे हक़ीक़ी माज़ी ॾेखारणु चाहे थो। तंहिं करे मूंखे ख़तरनाक एरोबेटिक करणो पवंदो। अचो त गिनहगारनि जे कम ते हुक वेझे ई नज़र रखूं। छा हिकु ख़ौफ़नाक सुराख। भत मां केतिरियूं ई सरूं टटी वियूं। उते हिकु चमनी खे नसब करण लाइ। ज़ाहिर आहे ही ख़ौफ़नाक सोराख़ मेमार जी रथाबंदे न कई वई हुई। आबहवा जी तब्दीली खां पोइ सुराख़ करणु ज़रूरी हो। तारीख़दान उहो चवणु नथा चाहिनि त माज़ी में हुते सॼो साल गर्मी हूंदी हुई। मूंखे एहतियात सां वापसि वञणो पवंदो। ई मन जा मालिक तो ही बूटो छो वधाओ? जॾहिं ही चर्च ठाहियो वियो हो, रूस में को बि सियारो या सर्द न हो, पर पोइ मौसम ते आफ़ थी वई। असांखे स्टो नसब करणो पियो। चमनी खे हटाइण लाइ भते खे टोड़ियो। तारीख़, साइंस ऐं मज़हब गुज़िरियल माज़ी में मौसमियाती तब्दीलीअ जी हक़ीक़त खे लिकाए रहिया आहिनि, पर असां वटि मज़बूत सबूत आहिनि।